अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीए सिंध ज़ाहिद लिगारी जी शहादत खां पोइ अॼु असांजो सुहिणो, असांजो प्यारो, असांजो भाउ, असांजो क़ौमी कारकुन इरफान लिगारी भी शहीद थी वियो आहे। शहादतूं ॾुख करण लाइ न हूंदियूं आहिनि, शहादतूं फ़ख़ुरु करण लाइ हूंदियूं आहिनि, शहादतूं फ़ख़ुर जो सबबु हूंदियूं आहिनि ऐं शहादतूं मक़सदनि जो रेज आहिनि। तव्हांजे मक़सदनि खे पुख़्तो कनि थियूं, तव्हांजी राहुनि खे आसान कनि थियूं, तव्हांजी ॾुखियुनि राहुनि ते हलण लाइ तव्हांजो हौसलो बणजनि थियूं। इरफान लिगारी, ज़ाहिद लिगारी जी शहादत सिंध जी तहरीक खे, सिंधूअ जी तहरीक खे ऐं असांजे वसीलनि बचाइण जी तहरीक खे हिकु ताक़त बणिजी अॻिते वधाईंदियूं। असांजी तहरीकुनि जो रेज आहिनि ऐं सिंधी क़ौम, सिंध वासियुनि खे मां गुज़ारिश कयां थो, ही पंहिंजो ही शहादतूं जेके इरफान ऐं ज़ाहिद ॾिनियूं आहिनि, इन खां अवल जेके असीं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, इन्हनि खे ज़ाया थियणु न ॾिजो, इन्हनि ते ग़म करे सीनो न पिटिजो, इनखे फ़ख़ुरु बणाए अॻिते वधिजो, इनखे मशाल राह बणाए अॻिते वधिजो। मां त हिन महिल सोशल मीडिया ते ॾिसां थो, मुंहिंजो इहो यकीन पुख़्तो थो थिए त ज़ाहिद ऐं इरफान जूं शहादतूं असांखे हिकु नओं रस्तो, हिकु नओं गस ॾेई वियूं आहिनि। हिकिड़ी पोस्ट मुंहिंजे आॾो आहे जेको लिखे थो, असांजो दोस्त सहाफ़ी आहे, लिखे थो लाश जी बेहुरमती रियासती जिब्र जी इंतिहा आहे। शुक्र अलहमदुलिल्लाह, असां इहो त घटि में घटि सम्झी वरितोसीं त असां जिब्र ऐं ज़ुल्म सां मुहाॾो अटकायूं वेठा आहियूं ऐं असां ज़ुल्म जे चकीअ में पीड़िजूं पिया। असां इहो सम्झी वरितोसीं, इरफान ऐं ज़ाहिद जी शहादत सां ई सम्झी वरितोसीं त असां पाण विञायूं पिया, पंहिंजा वसीला विञायूं पिया, असां पंहिंजो तशख़ुस विञायूं पिया। हाणे असांखे मज़बूत थी अॻिते वधिणो पवंदो। हिकिड़ी ॿी पोस्ट आहे वॉइस ऑफ इंडस जी, मां तव्हांखे ॿुधायां उन में त रड़ियूं करणु ऐं रांबाट करणु ऐं पंहिंजो जहिड़ो करणु जहिड़ो मामिलो लिखियलु आहे। मां तव्हांखे ॿुधायां उते उन पोस्ट ते लिखियलु आहे, लाश जी गिरफ़्तारीअ, पुलिस पोस्टमार्टम जो दरवाज़ो टोड़े अंदरि दाख़िल थी, जनाज़े कफ़न दफ़न जे सामान खे टोड़ियो वियो, गुस्ल लाइ आयल मौलाना ते तशदुद करे क़ौमी कारकुननि ते तशदुद कंदे गिरफ़्तार कयो वियो। सम्झव, इहा हालत आहे। एतिरो ई ॾिनल आहिनि, एतिरो ई असांजी तहरीक खां ॾिनल आहिनि जो हिननि खे माना असांजे शहीद जे लाश खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इहा छा था सम्झो त इहा असांजी कामयाबी न आहे जो ही सॼे जा सॼा वाज़े थी ऐं सॼे जा सॼा पंहिंजो हिननि जो ज़ुल्म, हिननि जो जिब्र, हिननि जी बदमाशी सॼी असांजे आॾो ज़ाहिर थी वेठी आहे। माना हिकिड़ो दोस्त आहे असांजो, उहो लिखे थो असांजी पुलिस खे, सिंध पुलिस खे, जंहिंमें असांजा भाइर आहिनि, हू सम्झनि था असां बि सिंधी आहियूं। जेकॾहिं तव्हां वाक़ई सिंधी आहियो, हिते क़ौमी गैरत जो मुज़ाहिरो कयो। उहो लिखे थो अहिड़ी नौकिरीअ खां ॿुॾी मरो, बेशर्मो, लाश बि गिरफ़्तार था कयो। जाई इहो सिपाहियुनि खे, पंहिंजो SP खे इहो शर्म न आयो त असां पंहिंजी तशख़ुस खे विञाए, असां पंहिंजे पाण खे विञाए, असां पंहिंजी क़ौमी सञाणप विञाए, असां पंहिंजी तहज़ीब विञाए, असां लाश खे बि न छॾियोसीं। बसि सिंध हिन महिल सोग में आहे, हर घर में तॾो आहे। ॿुधव, हिकिड़ो दोस्त लिखे थो बुज़दिल सिंध हुकूमत खे लाश मां ख़तरो, हैदराबाद पुलिस शहीद इरफान जो लाश अस्पताल मां खंभे वई, लाश खंभे वई। हीअ सिंध जे हिकु तरफ़ जॾहिं ही माना ॿुधूं था त असांखे
महसूस थिए थो त असां केतिरो ज़ुल्म ऐं जबर सहूं था ऐं ॿिए पासे इहो यकीन मज़बूत थिए थो त सिंध हिननि शहादतुनि एवज़ जाॻणंदे वञे पई, सिंध जाॻे पई। दोस्त हिकिड़ो लिखे थो, असांजो इमरान काज़ी पहिरियों दफ़ो ॿुधो आहे त लाच खे गिरफ़्तार कयो वियो आहे। एतिरी बुज़दिलीअ जो लाच खां बि ॾिजनि था। ही मुकमिल पोस्टूं लाॻीतो तसलसल सां पोस्टूं, मां का इहे चूंडे पोस्टूं न पियो ॿुधायां, ही तव्हांखे ॿुधायां पियो हिन महिल जूं पोस्टूं हर सिंधीअ जे ज़बान ते, हर देशवासीअ जे ज़बान ते सिर्फ़ु हिननि शहादतुनि जो ज़िक्र आहे, हिननि उर ज़ोरायुनि जो ज़िक्र आहे, हिन ज़ुल्म जो ज़िक्र आहे। ॿुधो, अॻिते हली हिकिड़ी पोस्ट शेयर थियल आहे जंहिंमें माना लिखिजे थो अंग्रेज़नि खे पीर सूर्य जे लाश मां ख़तरो हो। अंग्रेज़नि खे जेके असां ते क़ाबिज़ हुया, क़ाबिज़ त हे बि आहिनि दलाल जेके सिंध हुकूमत में वेठा आहिनि, इहे बि तव्हां सिंधी न सम्झो, इन्हनि में 95% अहिड़ा दलाल आहिनि जेके सिंध धरतीअ जो ख़मीर ई कोन्हनि। जेकॾहिं उन्हनि में थोरी बि गैरत ज़री हुजे हा त ही पंहिंजे सिंधुनि जा दुश्मन थी न बीहंदा। अमेरिका खे उसामा बिन लादेन जे लाश मां ख़तरो हो ऐं माफ़िया पार्टीअ खे शहीद इरफान लिगारीअ जे लाश मां ख़तरो आहे। इहा आहे पोस्ट। ठीकु आहे, तसलसल आहे पोस्टुनि जो। पीपी हिकिड़ी पोस्ट बि, पीपी आमिरियत जूं सभु हदूं पार करे चुकी आहे। क़ौमी कारकुन जे लाच खे हिरासत में वठी गुम करणु मुज़ाहिमत जोॻो अमल आहे। ही तसलसल पोस्टुनि सां मां तव्हांखे ॿुधायां थो। दुनिया में पहिरियों भेरो सिंध में पुलिस लाश खंबे खणी वई। साईं तसलसल आहे। हाणे शहीद जी तस्वीर जी पोस्ट आहे। ही शहीद जी तस्वीर ॻाढ़े झंडे में वेड़ियल आहे। ही शहीद जी तस्वीर आहे। ही तव्हां ॾिसी सघो था। मथां छा आहे स्टेटस लिखियल आहे सिंधीअ में चवणी आहे, मुअल सां कहिड़ा जहिड़ा, मुल्की तारीख़ में या दुनिया जी तारीख़ में पहिरियों भेरो पुलिस ज़ोरीअ लाश खंबे खणी वई। इहो सिंध पुलिस लाइ बि टिको आहे, उन लाइ बि ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। तव्हां छा था सम्झो, अहिड़ा हुकुम मञी तव्हां पंहिंजूं नौकरियूं था बचायो? सच पुछो, जेकॾहिं तव्हां क़ौम जे पासे बीहो था, तव्हां पंहिंजी सुञाणप बि बचाईंदव, पंहिंजूं नौकरियूं बि बचाईंदव, पंहिंजो तचखुस बि बचाईंदव। फिरौन बि पाण खे ज़मीनी ख़ुदा सम्झंदो हुयो, उनजो अंजाम अॼु दुनिया आॾो आहे। ज़रदारीअ ॾे इशारो आहे। हिन पोस्ट में ज़रदारीअ ॾे इशारो आहे। फिरौन बि पाण खे ज़मीनी ख़ुदा सम्झंदो हुयो, हाणे उनजो अंजाम बि तव्हां सभिनी खे ख़बर आहे। ज़रदारी ऐं फिरौन में फ़र्क़ु सिर्फ़ु थोरो आहे। कहिड़ो फ़र्क़ु आहे? हू मिस्र में हुयो, ही सिंध में आहे। बाक़ी को बि फ़र्क़ु न आहे, को बि सुञाणप जो फ़र्क़ु कोन्हे। ही शहीद जी तस्वीर, शहीद जी न्याणीअ जी तस्वीर ऐं शहीद जी न्याणी 1.5 साल जी न्याणीअ जी तस्वीर आहे, जेका बाहूबदी चए थी त सिंधी क़ौम खे अर्ज़ु करे थी त मुंहिंजे बाबा जे लाछ खे ही भले गिरफ़्तार कनि, पर तव्हां वेसारजो न त हिन शहादत जे पुठियां मुंहिंजे बाबा जो ज़ाती मफ़ाद न आहे, हिन क़ौमी मक़सद आहे। उन मक़सद खे न विञाइजो। ही पोस्टूं मुसलसल पोस्टूं आहिनि जेके सिंधी क़ौम जे जागण जो सबूत आहिनि। जीअरा त ठहियो, हाणे लाश बि महफ़ूज़ न आहिनि, लाशनि ते बि दाड़ो लख लानत तो ते लंजार सूअर। इहा बि पोस्ट आहे। ही नंढड़ी मां तव्हांखे ॾेखारियो जीअं ही हथ ॿधी ऐं अर्ज़ु करे पई, अञा असांखे जाॻणो आहे, अञा असांखे बर्दाश्त करिणो आहे, असांखे ज़ुल्म सहणो आहे। या हाणे असांजी अखि पट बि असां हाणे महसूसु कंदासीं त असांजी ज़िमेवारी आहे त असां अॻिते अची पंहिंजी धरतीअ जो, पंहिंजे वसीलनि जो, पंहिंजे माण्हुनि जी, पंहिंजे उर ज़ुराई ते ई असांखां फुरजंदड़ वसीलनि जी मालिकी कयूं। अचो त मुतहिद थी पंहिंजी ज़िमेवारी सम्झी ऐं सिंधी क़ौम लाइ गॾु बीह ऐं सिंध जी 5000 सालनि जी तहज़ीब समेत सिंध जा वसीला, पंहिंजी सुञाणप बचायूं, पाण खे बचायूं, पंहिंजे नसुलनि जा मयारी थियण खां बचायूं ऐं पाण खे अॻिते आणे ऐं इहो साबित कयूं त असां क़ौम आहियूं
असां गॾ घोड़ा ऐं जानवर न आहियूं जो तव्हां जेतिरो बि बदमाशी कंदो असां बर्दाश्त कंदासीं। हाणे बर्दाश्त खां कमु चढ़ी वियो आहे, असांजी बर्दाश्त खां कमु चढ़ी वियो आहे। हिकिड़ो शेर आहे शहीदनि जे नाले थियल, थिया जे क़ौम तां क़ुर्बान उन्हनि जा आहिनि लखे एहसान, शहीदनि जे रेटे रत सां रती लालाण में मिलबो, मिठा महिराण में मिलबो, मिठा महिराण में मिलबो, मिठा महिराण में मिलबो। जिए सिंध, जिए तव्हां ऐं असांजी जिदोजहद।